मुझे लाए नहायती काबिल एहतराम मुझे तालके जो सदर साहब रियाज़ुद्दीन अबड़ो साहब मुझे सौट जीअन खान इन यूसी का इलेक्शन वड़ंदड़ चेयरमैन कलीम दुनिया साहब मुनव्वर मुगैरी साहब डिस्ट्रिक्ट काउंसिल थे असांजो मुझे वालिद साहब सां गॾु रहियो मुझे वॾे भाउ जो हथडोकी साथी मोहम्मद फारूक जागिरानी साहब हिते वेठल कलीम अहमद दुनियो साहब बिना मुक़ाबले चेयरमैन थियो आहे हिते वेठल फिदा चांडियो साहब मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां वास्तो रखंदड़ मुझो तमाम ॾुखे वक्त जो दोस्त ॾुखे वक्त में मूंसां गॾु रहण वडेरो वेठो आहे उन सां मुझी तमाम घणी मेहरबानी ॿाहिरनि वांगुरु असां सां हमेशह रस्तो रहियो आहे ऐं सभिनि खां वधीक साईं अबड़े साहब जी मेहरबानी जे सवां दोस्तनि खे गॾु कयो अस्सलाम वालेकुम जीए अदा जीअं रियाज़ भाई तव्हांखे कुझु शयूं ॿुधायूं बल्दियात इलेक्शन आहे अवां खे जेतिरो कमु असांखे तव्हां लाइ करणु खपे असीं न करे सघिया उनजी कुझु वजूहात हुयूं 2018 में आउं इलेक्ट थी आयुसि एज़ एन MPA मुंहिंजो वालिद साहब हितां MNA रहियो आहे 3 भेरा वरी विच में हिकिड़ो गैप अची वियो ही तक मटकी विया ही तक हले वियो असांजे नज़ीर अहमद भुगियो साहब ॾे ऐं वरी MPA अज़ीज़ अहमद जुनेजो साहब पर हमेशह अवां ॿाहिरनि जी मोहब्बत असांजे घर सां रही अचण वञण हो रस्तो हो अवां सां 2018 में जॾहिं मां हितां MPA थियुसि मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे ऐं जानी बंद ते वर्क कयूं पिया त मां हिकिड़े होटल ते वेठो रियाज़ भाई के याद होंदो अंदर एक होटल आ उते असां वेठासीं।